बरतानिया खां गैर कानूनी तौर स्पेन वेंदड़ बेड़ी मुराकश जी सामुंडी हदनि अंदरि समुंड में बुॾी वई। 44 पाकिस्तानियुनि समेत 50 ॼणा ॿुड़ी फौत। परॾेही ख़बर ॾींदड़ इदारे मूजिबि 36 ॼणनि खे बचायो वियो। बेड़ी हादसे में फौत थियल 12 नौजवान गुजरात जा रहावासी हुआ। समूरा नौजवान 4 महीना अॻु घरां निकिता 2 जनवरी ते स्पेन लाइ रवाना थिया। गर्भातनि इल्ज़ाम हणियो त इंसानी स्मगलर्स बेड़ी विच समुंड में बीहारे वधीक पैसनि जी घुर कई। ख़बर ॾींदड़ इदारे मूजिबि बेड़ीअ में 66 पाकिस्तानियुनि समेत 86 ॼणा सवार हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बेड़ी हादसे ते अफ़सोस जो इज़हार। फौत थियल 44 पाकिस्तानियुनि जे वारसनि सां ॾुख जो बि इज़हार। अख़्तियारनि खां रिपोर्ट तलब। परॾेही तर्जुमान बेड़ी हादसे में 44 पाकिस्तानियुनि जी फौत थियण जी तस्दीक़ कंदे चयो त मुराकश जे समुंड में बेड़ी हादसे में 50 ॼणा फौत थिया आहिनि। फौतुनि में 44 पाकिस्तानी शहरी बि शामिल आहिनि। रबात में पाकिस्तानी सफ़ारतखाने जे अख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। पाकिस्तानी सफ़ारतखाने हेल्पलाइन डेस्क क़ाइमु कई आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि FBI जी रहतुनि ऐं अदालतुनि में देर जो शिकार थियल केसिस बाबति जाइज़ा इजलास। वज़ीर आज़म टैक्स रहतुनि में सुठी शोहरत रखंदड़ वकीलनि जूं ख़िदमतूं हासिल करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म चयो त कमज़ोर या ग़लति बुनियाद ते केसिस ठाहींदड़ ऑफिसर्स खे सज़ा ऐं दयानतदारी सां मेरिट ते केसिस ठाहींदड़नि खे ख़ुसूसी इनाम ॾिनो वेंदो। तहरीक इंसाफ़ हुकूमत खे 22 नुकाती चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो। PTI बानीअ जी 9 मई वाक़िअनि में गिरफ़्तारी जी इंक्वायरी जो मुतालबो। हुकूमत चीफ जस्टिस या सुप्रीम कोर्ट जे 3 जजिस ते ॿधल धार जांच कमीशन जोड़े। कमीशन में जजिस जी मुक़ररी PTI ऐं हुकूमत जी गॾियल रज़ामंदीअ सां 7 ॾींहनि अंदरि कई वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में रेंजर्स ऐं पुलिस जे दाख़िल थियण ऐं बानी PTI जी गिरफ़्तारी बाद 9 मई वाक़िअनि जी CCTV वीडियोज़ जी जांच कई वञे। गिरफ़्तार कारकुननि ऐं तशद्दुद जो शिकार थियल माण्हुनि जी फ़हरिस्त पेश करण जो बि मुतालबो। PTI लिखत में मुतालबा पेश करण बाद अडियाला जेल में PTI बानीअ सां ॿीहर मुलाक़ात जी दरख़्वास्त कई। हुकूमती कमेटी चयो त PTI कमेटीअ जी संदन बानीअ सां मुलाक़ात लाइ रस्तो ठाहिण जी कोशिश कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ PTI जे मुतालबनि ते गौर लाइ कमेटी जोड़े छॾी। वज़ीर आज़म जी सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्लाह PTI जे चार्टर ऑफ डिमांड खे कूड़ो करार ॾींदे चयो आहे त PTI जो को बि मुतालबो जाइज़ न आहे। संदन सभु मुतालबा पहिरियां ई पूरा थी चुका आहिनि। मुतालबनि में PTI वारा हिकु बि गुम थियल या मक़तूल कारकुन जो नालो न ॾेई सघिया, जंहिं मां साबित थियो त इदारनि ख़िलाफ़ कूड़ी मुहिम हलाई पई वञे। नून लीग जे सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त PTI जा मुतालबा घटि चार्ज शीट वधीक आहिनि। हुकूमत इतिहादनि सां सलाह मशवरा करण खां पोइ 28 जनवरी ताईं लिखत में जवाब ॾींदी। हुकूमत सां ॻाल्हियूं कंदड़ PTI कमेटीअ जे तर्जुमान साहिबज़ादा हामिद रज़ा चयो आहे त राणा सनाउल्लाह ऐं इरफान सिद्दीकीअ जी प्रेस कॉन्फ्रेंस जो हक़ीक़त सां तालुक़ न आहे। हुकूमत अदालती कमीशन ठाहे मारिजी वियल ऐं ज़ख़्मी कारकुननि जी फ़हरिस्त ॾेई छॾींदासीं। अवां कातिल अवां मुनसिफ़ बणजण जी कोशिश न कयो।
वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त बैरिस्टर गोहर ऐं अली अमीन गंडापुर जी आर्मी चीफ सां मुलाक़ात बाबति ॼाण नाहे। आर्मी चीफ सां अहिड़ी मुलाक़ात लाइ वज़ीर आज़म जी इजाज़त लाज़मी हूंदी आहे। जेकॾहिं मुलाक़ात थी आहे त उमेद आहे त वज़ीर आज़म जी इजाज़त सां थी हूंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे अहसन इक़बाल चयो त 2013 खां 2018 ताईं सीपेक में $25 अरब जी सीड़पकारी थी। पीटीआई जी मनफ़ी प्रोपेगेंडा सबबि सीड़पकार ॿियनि मुल्कनि ॾांहुं मुंतक़िल थी विया। संदसि चवणु हो त कंहिं बि अमरीकी सिफ़ारतकार कॾहिं बि सीपेक जी मुख़ालफ़त नाहे कई। अमरीका में ट्रंप हुकूमत सां को बि फ़र्क़ु न पवंदो। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच में फ़ौजी अदालतुनि में आम शहरनि जा केस हलण ख़िलाफ़ दाख़िल अपीलनि ते ॿुधणी जस्टिस हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स ॾींदे चयो त फ़ौजी अदालतुनि में हलंदड़ केसिस जो रिकॉर्ड घुरियो हो। अदालत ॾिसणु चाहे थी त मिलिट्री कोर्ट्स में शाहिदनि ते फ़ैसिला कीअं थिया। दिफ़ा वारी वज़ारत जे वकील ख्वाजा हारिस चयो त अदालत खे हिक केस जो रिकॉर्ड जाइज़े लाइ ॾेखारियो वेंदो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त प्रोसीजर ॾिसणो आहे त छा फेयर ट्रायल वारो असूल फ़ौजी अदालत में पूरो थियो। जस्टिस हसन रिज़वी चयो त अदालत खे ट्रायल दौरान पेश कयल शाहिदनि ते बहस नाहे करणो। नेचुरल जस्टिस तहत कंहिंखे ॿुधण बिना सज़ा नथी थी सघे। 190 मिलियन पाउंड करप्शन जो मेगा स्कैंडल आहे। 190 मिलियन पाउंड करप्शन स्कैंडल जो तारीख़ में मिसाल नथो मिले। पैसा ज़ब्त थियल हुआ त नेशनल क्राइम एजेंसी पाकिस्तान खे छो ॾिना। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त 190 मिलियन पाउंड वारी रक़म पाकिस्तान जी हुई। बानी पीटीआई वाहिद अॻवान आहे जेको चवंदो हो संदसि आमदनीअ जो ज़रियो न आहे। हू करप्शन में ॿुॾल आहे। पाकिस्तान जी मैशियत बहितर थी आहे। ॾेवाले जो ख़तरो ख़तम थी वियो। इलेक्शन कमीशन गोशवारा जमा न कराइण ते सिंध असेंबली जे 15 मेंबरनि जी रुकनीत मुअतल करे छॾी। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर, इकरामला धारेजो, हरिराम किशोरी लाल, शिराज शौकत, तैमूर टालपुर, श्याम सिंधु राडवाणी जी मेंबरशिप मुअतल। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान, हिना दस्तगीर ऐं ख़ैरुल निसा जी मेंबरशिप बि मुअतल कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। K4 रिथा खे SBRJ टैक्स खां आजो करार ॾियण जी मंज़ूरी। ह्यूमन सेटलमेंट अथॉरिटी लाइ बजट बि मंज़ूर कई वई। सूबाई वज़ीरनि खे तरक़ियाती रिथाउनि जी निगरानी करण जी हिदायत। पंजाब हुकूमत जो कारोबार लाइ बेरोज़गार नौजवाननि खे 3 करोड़ रुपयनि ताईं बिना व्याज जे कर्ज़ ॾियण जो ऐलान। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त पीटीआई मुल्की मैशियत खे तबाह कयो। शहबाज शरीफ़ मुल्क खे ॾेवाले खां बचायो। हाणे मैशियत बहितर थी रही आहे। पंजाब में नंढे कारोबार लाइ कर्ज़ ॾियण सां गॾु सहूलियतूं बि ॾींदासीं। पुरम खां पारा चनार जे इलाइक़े बगन ॾांहुं इमदादी सामान खणी वेंदड़ काफ़िले ते शिरपसंदनि जो रॉकेट सां हमिलो। हिक गाॾीअ खे नुक़सान, को बि जानी नुक़सान न थियो। रॉकेट हमले बाद काफ़िले खे अधु रस्ते में रोकियो वियो। जांच जारी। उड़न जे रूहानी पेशवा पीर पागारे चयो आहे त को बि सियासतदान दहशतगर्दीअ खे मुंहुं नथो ॾेई सघे। हुकूमत आबादगारनि खे मुनासिब अजूरो न पई ॾे। ज़राअत जो मुस्तक़बिल नथो ॾिसां। माण्हू वधि खां वधि चौपायो माल धारी। पीर पागारे ठिकराटो भरिसां ॻोठ अलह रखियो मंगरियो में मुरीदनि खे दीदार करायो। पीर पागारे मुरीदनि खे हिदायत कई त न्याणियुनि खे तालीम ॾियारायो। ॿारनि जो ख़ासि ख़्यालु रखो। खेनि ग़लति सोबत खां बचायो। हीउ मुल्क अवां जो आहे। ऐं उबावड़ो वेझो 21 ॾींहं अॻु अगवा थियल 3 ॼणनि मां मुगवी अरबाब मलिक बाज़ियाब। हथियारबंदनि 21 ॾींहं अॻु पेट्रोल पंप तां शहबाज़ पंवर, अरबाब मलिक ऐं मुबीन चाचड़ खे अगवा कयो हो। 2 ॼणा अञा ताईं धाड़ेलनि जी चंबे में कए।